पंहिंजो मन परमेश्वर जे ध्यान में लगायो त मुक्ति पायो। इन खां मथे ॿियो को बि छुटकारे जो उपाह थी नथो सघे। हे मनुष्य, संसारी माया धन ज़ाल ऐं पुटनि जे मोह में फासी अहिड़ो अमोलक जनम अजायो विञाए थो, जंहिं करे नरक भोगणो थो पवेसि। तंहिं करे तव्हांखे हरि परमात्मा जो भजन करे संसार जे ॼार में फासण न घुरिजे। ही संसार कूड़ो आहे। परमात्मा पंहिंजनि भगतनि जी हर वक़्तु रख्या करे थो। हू हर हंधि मौजूद आहे। किथे बि खेसि ॻोल्हणो नथो पवे। जॾहिं भक्तनि खे भीड़ पवे थी, तॾहिं प्रेम जी डोरी में फासी पो हिकदम अची साही थिए थो। प्रेम सां बोलियो, जय समाधा।